बाबा लिखियो हो ऐं मां सिंधी पढ़ी न आहियां, इन करे एक्सक्यूज़ कंदो। मां पंहिंजी हिमत ते बाबा खे पढ़ियो आहे सॼो। उन ॾींहं जो मां पंहिंजी शिकल आईने में ॾिठी त हैरान थी वियुसि। गंभीर गंभीर, अहिड़ी गंभीर जो बसि बि न। मां हैरान थी वियसि त अहिड़ो गंभीर मां कॾहिं खां थियुसि। अहिड़ो हुअसि त न जो कॾहिं गंभीरता खे पंहिंजे पासे या पाड़े में बि लंघण ॾियां। सो ही मूंखे छा थी वियो? ओचितो ख़्यालु आयमि त आईने में जा गंभीर शिकल आहे सा मुंहिंजी न आहे, पर गॾोगॾु इहो बि ख़्यालु आयो त जे इहा गंभीर शक्ल मुंहिंजी न आहे त पोइ कंहिंजी आहे। सभिनी दोस्तनि जी शिकलूं हिकु पल में अखियुनि अॻियां लंघी वियूं, पर ॾिठमि त हिननि मां कंहिंजी बि शिकल हरू भरू एतिरी गंभीर न हुई जेतिरी मुंहिंजी शिकल आईने में नज़र अची रही हुई। ओचितो मूंखां खिल निकिरी वई। साफ़ ज़ाहिर हो त इहो आईनो मुंहिंजो न हो। मां अजायो अलाए जे कंहिंजे आईने में पंहिंजी शिकल खे गंभीर ॾिसी वधीक गंभीर थी वियो हुयसि।